कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कन कनी सांगो साह जो के घोरिस कयो घिड़न साहड़ संदो तन घाघाई घिड़न जी। वाह साईं वाह। साहिब साहब चए थो कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कन। कंधीअ ते बि दरिया जे वट ते बि रुगो साहड़ साहड़ करण सां मंज़िल मंज़िल करण सां तव्हांखे का बि मंज़िल न मिलंदी। कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कन कनी सांगो साह जो के घोरियस कयो घिड़न। कन के साह जो सांगो आहे घिरंदासीं त मरी वेंदासूं। के घोर उहो साह पंहिंजो घोर करे घिरी थियूं पवनि का परवाह ई कोन्हे। साहड़ संदो तन मंज़िल तन खे मिलंदी। गाघाई घिड़न जे जेके घिड़ी पवनि खौफ़ ख़तम करे छॾनि। घिड़बो त चढ़बो न जेसिताईं घिड़ंदव ई न त तव्हां परे के कप ते कीअं था पहुचो को कमु कंदव ई न त तव्हां उन में कामयाबी कीअं हासिल कंदव मंज़िल कीअं हासिल ते न बीहंदव। वॾेरा तव्हांजा ठग ईंदा न जेके हर दफ़े तव्हां वाइदा करे था वञनि ऐं पोइ वञी जे घिड़िया से चढ़िया ईअं अथई मई मती बहिराण में पोइ टपो ॾे त मेहार मिले।